जय झूलेलाल साईं। मां जयपुरपाल हुई तीरथ भाई जे 8 वर्षन पढ़ो है और मां तव्हांखे भी आकार ॿुधाईंदमि। आकार जो नाम है सच्ची कमाई। छा नालो है? सच्ची कमाई। हलवा में गरीब पहुंची रहंदो हूं गंगा निवारण की सॼो ॾींहुं कमु करे रहंदो, महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो। रात में जी झोपड़ी में वञी सुम्ही गयो। हू हमेशा भॻवान जो भॼन ॻाईंदो रहियो। अठ में खेती को खिलखिलाईंदो। हिकु ॾींहुं वो तमामु ख़ुशि हुयो। हिकु ॾींहुं उन वटि हिकिड़ो साधू आयो। साधू पंहिंजी अजोड़ी मां हिकिड़ो पत्थर करे ॾिनोसि। चई हे ॿार जो पत्थर आहे लोहे खे सोने में मटाए छॾिबो आहे, हे तूं पाण वठि। तॾहिं मोदी चई महाराज माफ़ कजो, मूंखे कहिड़ी ज़रूरत जी कोन आहे, मां मिस्किन मोदी महिनत में ही मज़ो आयो। तॾहिं साधू पत्थर वठणु तॾहिं मोदी चई महाराज हे पत्थर करे तव्हां किनी अमीर हो छोकी वो दान देव गरीब आहिनि, सॼो ॾींहुं धन जी ॻोल्ही में हूंदा आहिनि। तॾहिं साधू सम्झियो मोची लालची कोन आहे। साधू उहो हली वियो ऐं मोची पंहिंजे कम ते लॻी वियो। इन कहाणी सां असांखे हे नसीहत थी मिले असांखे सभु कमु हस्ता करणु खपे। इन मां सची कमाई ऐं बरकत। धन्यवाद।